नाज़रीन, हिते अव्हांखे इंतहाई अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं त नवाबशाह शहर जे बी सेक्शन थाणे जी हद मरियम रोड ते जेका ॻाढ़ी बाज़ार जे नाले सां पिणु मशहूरु आहे, जिते अॼु सुबुह कचो शराब ऐं स्प्रीट वापराइण सां 3 नौजवान फ़ौत थी चुका आहिनि, जिन में 2 सॻा भाउर काशिफ़ शेख, आदिल शेख ऐं संदसि हिकु दोस्त असद ख़ासकेरी शामिल आहिनि, जिन खे मक़ामी माण्हुनि पारां संदनि वारिसनि खे इतलाबाद लाश संदनि घर पहुचाया विया। होॾां हद जी पुलिस वाक़े खां लातालुकी ज़ाहिर करे कंहिं बि क़िस्म जो मौक़ुफ़ ॾियण खां इनकारी आहे। जॾहिं त शहर जे साञे वञण जो चवणु आहे त ॼाणायल शराब जा अॾा ऐं ॻाढ़ी बाज़ार गुज़िरियल केतिरे अरसे खां हली रहिया आहिनि, जिन खे पुलिस, इंतिज़ामिया ऐं सरकार समेत का बि ताक़त रोके न सघी आहे, जंहिं ते काफ़ी सारा सुवाल जनम वठनि था त छा अहिड़ो ख़ुदो कमु कंदड़ ऐं इंसानी जानुनि सां खेॾंदड़ एॾा ताक़तवर आहिनि जो खेनि को रोकण चवण वारो नाहे। ॿिए पासे इतला आहिनि त 3 फ़ौती नवाबशाह जे हिक ई पाड़े हुसैनी रोड जा रहाकू हुआ। जॾहिं त लाश घरनि में पहुचण सबबि क़यामत सुगरा जो मंज़र हो। घर भातियुनि ते गशीअ जा दौरा हुआ, अहले मोहल्ला सोगवार हुआ, जॾहिं त हर आख आली हुई। ॿिए पासे शहरियुनि जो मुतालबो आहे त वाक़े जी अणधुरी अदालती जांच कराई वञे।